मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 23 इंसानी अख द ह्यूमन आई। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे इंसानी अखि यानी द ह्यूमन आई। तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं त हिन जे सिख्या जा मक़सद कहिड़ा आहिनि। इन जी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ द आई फॉर्म्स इमेजिस यूज़िंग लाइट, यानी वज़ाहत करियो त अखि रोशनीअ ज़रिए तस्वीर कीअं ठाहे थी। ॿी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई द मेन पार्ट्स ऑफ द ह्यूमन आई एंड देयर फंक्शंस, यानी इंसानी अखि जे मुख्य हिस्सनि ऐं उन्हनि जे कमनि जी सुञाणप करियो। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग द ह्यूमन आई वी अंडरस्टैंड इट्स मेन पार्ट्स एंड हाउ लाइट इज रिफ्लेक्टेड टू फॉर्म एन इमेज ऑन द रेटिना, यानी इंसानी अखि जे बारे में पढ़ण सां असांखे उहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त उन जा मुख्य हिस्सा कहिड़ा आहिनि ऐं रोशनीअ जी मदद सां तस्वीर रेटिना ते कीअं ठहे थी। प्यारा ॿारो, जीअं त तव्हां हिन डायग्राम में ॾिसी रहिया आहियो त हीउ डायग्राम जेको आहे असांजी अखि जो आहे, यानी इंसान जी जेका अखि हूंदी आहे उन जो अंदरियों स्ट्रक्चर जेको हूंदो आहे उहो कुझु हिन तरह सां हूंदो आहे। अगरि जेकॾहिं असां हिन खे कुझु डिटेल में सम्झण जी कोशिशि कयूं त इंसान जी जेका अखि आहे उन जा कहिड़ा कहिड़ा पार्ट्स हूंदा आहिनि ऐं हर पार्ट जो पंहिंजो जेको कमु आहे उहो कहिड़ो हूंदो आहे। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां हिन जे पार्ट्स जी ॻाल्हि कयूं त हिन जूं जेके आहिनि त टे लेयर्स हूंदियूं आहिनि। इंसानी अखि जूं टे लेयर्स हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं जेका लेयर हूंदी आहे प्यारा ॿारो, जंहिंखे असां आउटर मोस्ट लेयर ऑफ द आई बि चऊं था, यानी अखि जी ॿाहिरीं लेयर या अखि जो ॿाहिरियों तह, उनखे चइबो आहे सिक्लेरा। हाणे हीअ जेका सिक्लेरा आहे प्यारा ॿारो, उहा ओपेक लेयर हूंदी आहे। हाणे ओपेक कंहिंखे चवंदा आहियूं? ओपेक चवंदा आहियूं अहिड़ी लेयर जंहिंजे पोएं पासे खां असां न ॾिसी सघूं, अहिड़ो तह जंहिंजे ॿिए पासे खां असां न ॾिसी सघूं। यानी मिसाल जे तौर ते जेकॾहिं भित आहे त भित जे असां हिकिड़े पासे खां ॾिसंदासीं त उनजे ॿिए पासे खां न ॾिसी सघंदासीं। जेकॾहिं इन ई जॻह ते लेंस हुजे त लेंस मां असां आर पार ॾिसी सघंदासीं, पोइ असां उनखे ओपेक न चवंदासीं। ओपेक उनखे चइबो आहे जंहिंजे पोएं तरफ़ न ॾिसी सघूं, जंहिंजे पार असां न ॾिसी सघूं। यानी हीअ जेका लेयर तव्हां ॾिसी रहिया आहियो प्यारा ॿारो, हीअ जेका अच्छी लेयर आहे हीअ, ठीकु आहे, अखि जे अंदरि इनखे चइबो आहे स्क्लेरा। ठीकु आहे। हाणे या तव्हां हिन नंढे डायग्राम में ॾिसी सघो था, हीअ जेको अछो पार्ट आहे असांजे अखि जो, ही अछो, इनखे चइबो आहे सिक्लेरा। उनखां बाद में हिन जो कमु छा हूंदो आहे प्यारा ॿारो? ही जेको आहे प्रोवाइड कंदो आहे प्रोटेक्शन, यानी हिफ़ाज़त असांजे अखि जी कंदो आहे। हीअ जेका लेयर आहे प्यारा ॿारो, उहा असांजे अखि जी हिफ़ाज़त कंदी आहे। हिन जे अंदरि हिकिड़ो केमिकल हूंदो आहे, हिकिड़ो प्रोटीन हूंदो आहे कोलाजिन नाले, जेको असांजी अखि जी हिफ़ाज़त कंदो आहे। उनखां बाद में जेको आहे त जेकॾहिं तव्हां हिन अखि जी हिन ॿाहिरीं लेयर खे ॾिसंदव प्यारा ॿारो, त हिन अखि जी हिन सिक्लेरा जे पार्ट में ई जेका सिक्लेरा लेयर आहे उहा हिन पार्ट सां जेको आहे थोरी उभरियल आहे। ऐं उनखां बाद में ही जेको पार्ट आहे सिक्लेरा जो, उहो जेको आहे त ट्रांसपेरेंट हूंदो आहे, यानी उन जे असां आर पार ॾिसी सघंदा आहियूं। सॼी लेयर न, सिर्फ़ु इन लेयर जो ही हिकिड़ो उभरियल पार्ट सिर्फ़ु। हाणे इन उभरियल पार्ट खे चइबो आहे कॉर्निया, या तव्हां हिते बि ॾिसी सघो था, ही जेको असांजो पार्ट आहे प्यारा ॿारो इन अखि जो, जंहिंजे अंदरि असांजी जेको आहे प्यूपिल, इरिस जेका हूंदा आहिनि, ऐं ही जेको फ्रंट वारो उभरियल पार्ट आहे इनखे चइबो आहे कॉर्निया। ठीकु आहे। उनखां बाद में जेकॾहिं असां सेकेंड लेयर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इन जी जेका सेकेंड लेयर आहे उहा कहिड़ी आहे, ऐं उनखे चइबो आहे वरी कोराइट। पोइ हीअ तव्हां जेको आहे त रेड कलर में हीअ हिकिड़ी लेयर ॾिसंदा हूंदव हिन सिक्लेरा जे हेठां। पहिरियों सिक्लेरा लेयर आहे, उनखां बाद में ॿी जेका उहा रेड कलर में तव्हां लाइन ॾिसंदा हूंदव, इनखे चइबो आहे कोराइट। ठीकु आहे। हाणे हीअ जेका लेयर आहे प्यारा ॿारो, इहा जेका आहे त हाईली वेस्क्यूलर लेयर आहे। हीअ असांजे अखि खे न्यूट्रिशन प्रोवाइड कंदी आहे, यानी खाधो खुराक मुहैया कंदी आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो, हिन कोराइड
कोराइड लेयर जे अॻियां तव्हां हिन पॉइंट ते ॾिसंदव त ही हिकिड़ो पार्ट आहे इन कोराइड लेयर जो ट्राइंगल पार्ट आहे ठीकु आहे थोरो ट्राइंगल टाइप ते हिन मथे पार्ट में बि ऐं उहो हिते हेठां बि ठीकु आहे हाणे इनखे चइबो आहे सैलरी बॉडी उन खां बाद में तव्हां जेकॾहिं ॾिसंदव प्यारा ॿारो त हीअ त थी सैलरी बॉडी उन खां बाद में ही हिते मसल्स आहिनि जेके अटैच थियल आहिनि जेको आहे त लेंस सां ठीकु आहे हाणे ही जेके मसल्स आहिनि प्यारा ॿारो इन मसल्स खे चइबो आहे वरी सस्पेंसरी लेगमेंट हाणे इहे छा आहिनि इहे हिकिड़े क़िस्म जा मसल्स आहिनि हाणे इन्हनि यानी सस्पेंसरी लेगमेंट ऐं सैलरी बॉडी इहे गॾिजी करे छा कंदियूं आहिनि रोशनीअ जे मुताबिक़ अखि जे लेंस यानी ब्लोर जी हरकत खे कंट्रोल कंदियूं आहिनि तॾहिं हिते लिखियोसीं त कंट्रोल मूवमेंट ऑफ द लेंस अकॉर्डिंग टू लाइट यानी लाइट जे मुताबिक़ उहे लेंस जी हरकत खे कंट्रोल कंदा आहिनि उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां थर्ड लेयर जी ॻाल्हि कयूं त थर्ड लेयर जेका हूंदी आहे उहा उनखे असां चवंदा आहियूं रेटिना अगरि रेटिना जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो रेटिना छा हूंदी आहे रेटिना आहे हाईली सेंसिटिव लेयर ऐं इहा मुश्तमिल हूंदी आहे फोटो रिसेप्टर्स ते हाणे हीअ हिकिड़ी तमामु हसास जेको आहे त लेयर हूंदी आहे हसास हिकिड़ो तह हूंदो आहे जेको रोशनाई ख़ाबरुनि ते मुश्तमिल हूंदो आहे यानी ही ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जो सेंसर आहे जेको रोशनीअ जे सिग्नल्स खे ट्रैक कंदो आहे उन्हनि खे आइडेंटिफाई कंदो आहे उन्हनि खे सेंस कंदो आहे ऐं उन खां बाद में इन ते जेको आहे त असांजी इमेज ठहंदी आहे जेका रोशनी असांजी हिन अखि जे मेन फ्रंट पार्ट खां गुज़री करे जॾहिं रेटिना ते पवंदी आहे त रेटिना ते असांजी इमेज ठहंदी आहे ऐं उहा इमेज कीअं ठहंदी आहे उहा ठहंदी आहे असांजी जेको आहे त उन जेको आहे त रिसेप्टर्स जी मदद सां त रिसेप्टर्स उन रोशनीअ खे जेको आहे त आइडेंटिफाई कंदा आहिनि ऐं उन खां पोइ सिग्नल्स जी फॉर्म में पल्स जी फॉर्म में जेको आहे त वरी मोकिलींदा आहिनि दिमाग़ जे तरफ़ उन खां बाद में प्यारा ॿारो हीअ जेका रेटिना थी वई रेटिना जे पोयां हिन पॉइंट ते जेको आहे त असां जा जेके हिकिड़े टाइप जा नंढड़ा नंढड़ा मसल्स हूंदा आहिनि मसल्स चऊं या फोटो रिसेप्ट सेल्स चऊं ठीकु आहे हाणे हिते जेको आहे त हिकिड़ा ॿिया फोटो रिसेप्ट सेल्स हूंदा आहिनि रेटिना जे पोयां हिन ऑप्टिकल नर्व जे भर में हिते ठीकु आहे हाणे इन्हनि खे चइबो आहे कॉन्स एंड रॉड्स हाणे इहे छा हिन जो कमु छा हूंदो आहे चवे थो त फोटो रिसेप्टर सेल्स कन्वर्ट लाइट वेव्स इनटू एक्शन पोटेंशियल यानी रेटिना जे अंदरि कुझु फोटो रिसेप्टर सेल्स हूंदा आहिनि जंहिंखे कॉन्स ऐं रॉड्स चइबो आहे इहे छा कंदा आहिनि इहे उन लाइट खे कन्वर्ट कंदा आहिनि एक्शन पोटेंशियल में ठीकु आहे या खणी सवली सिंधीअ में असां ईअं चऊं त उन लाइट खे सिग्नल्स में कन्वर्ट कंदा आहिनि ठीकु आहे जेका लाइट असांजी रेटिना ते पवे थी उन रेटिना ते जेका लाइट पई उन लाइट खे कन्वर्ट कंदा कंहिंमें सिग्नल्स में त इहो कमु कंहिंजो हूंदो आहे इहो हूंदो आहे असांजो कॉन्स ऐं रॉड्स जो जेकॾहिं उन खां बाद में असां अखि जे फ्रंट जे तरफ़ हलूं त फ्रंट में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त ही जेको आहे त हिकिड़ो अखि में तव्हांखे कलर नज़र ईंदो कंहिंजो भूरो हूंदो आहे कंहिंजो नासी हूंदो आहे कंहिंजो जेको आहे त थोरो जेको आहे त ब्लूइश आईज़ हूंदियूं आहिनि ठीकु आहे त माना उहो जेको कलर हूंदो आहे जंहिं पार्ट में इन पार्ट खे चइबो आहे इरिस ठीकु आहे जेको असांजे अखि जो कलर्ड पार्ट आहे उनखे छा चवंदा आहियूं असां इरिस ठीकु आहे हाणे इन लाइ चयो थो इट कंट्रोल द मूवमेंट ऑफ द प्यूपिल यानी उहा झली जेका प्यूपिल जी चौधारी आहे ऐं रोशनीअ जे मिक़दार खे कंट्रोल करे थी इनखे चइबो आहे जेको आहे इरिस ठीकु आहे ऐं इहा जेका त कलर्ड लेयर हूंदी आहे इहा जेका झली हूंदी आहे उनजो हिकु रंग हूंदो आहे ठीकु आहे हर इंसान जे अखि जो कलर जेको आहे त पंहिंजो हूंदो आहे उहो जेको कलर आहे उहो कंहिंजो आहे प्यारा ॿारो उहो इरिस आहे ठीकु आहे उन खां बाद में जेकॾहिं असां ॿिए पार्ट जे तरफ़ हलूं त ॿियो आहे असांजो पार्ट प्यूपिल हाणे प्यूपिल कंहिंखे था चऊं तव्हां इन कलर जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो सोराख़ ॾिसंदव हाणे इहो जेको सोराख़ आहे कारो इनखे चइबो आहे प्यूपिल इहो हिकिड़े क़िस्म जो हालो स्पेस आहे ठीकु आहे ऐं स्मॉल होल आहे फ्रॉम वेयर लाइट इंटर्स द आई यानी अखि जे विच में हिकिड़ो कारो सोराख़ जंहिंखे असां प्यूपिल था चऊं जितां रोशनी अंदरि दाख़िल थिए थी ठीकु आहे हाणे ही मेन पार्ट आहे ऐं हितां रोशनी दाख़िल थिए थी पर इरिस छा कंदो आहे उन रोशनी खे वरी कंट्रोल कंदो आहे त केतिरी असांजे अखि में इन सोराख़ मां जेको आहे त दाख़िल थींदी रोशनी केतिरी इन सोराख़ मां असांजे अखि जे अंदरि रोशनी दाख़िल न थींदी ठीकु आहे उन खां बाद में प्यारा ॿारो
हींअर वरी असां हलूं था जेको आहे त हिकिड़े मेन पार्ट जे तरफ़ जेको आहे लेंस। ठीकु आहे, हीअ असांजो जेको आहे त अखि जो लेंस आहे। हाणे अखि जो जेको लेंस आहे प्यारा ॿारो, उनजो जेको शेप हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो कॉन्वेक्स शेप जो। ठीकु आहे, कॉनकेव शेप जो लेंस न हूंदो आहे। कहिड़ो शेप हूंदो आहे? कॉन्वेक्स शेप। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिन लेंस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हीअ असां वटि हिकिड़ो ट्रांसपेरेंट स्ट्रक्चर हूंदो आहे इन्वॉल्व इन फोकसिंग ऑफ लाइट ऑन टू द रेटिना। यानी ही जेको लेंस आहे इहो हिन जो कमु छा हूंदो आहे, इहो ईंदड़ रोशनीअ खे फोकस कराईंदो आहे जेको आहे रेटिना ते। ठीकु आहे, ऐं रेटिना ते जेको आहे त उहा जॾहिं रोशनी पवंदी आहे त उन खां बाद में वरी रेटिना जे अंदरि रेटिना जे हिन पॉइंट ते वरी कोन्स ऐं रॉड्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उहे छा कंदा आहिनि, उन रोशनीअ खे जेको आहे त डिटेक्ट करे इम्पल्स जे फॉर्म में या सिग्नल्स जी फॉर्म में जेको आहे त काॾे ब्रेन ॾे मोकिलींदा आहिनि। ठीकु आहे, त हिन लेंस जो जेको कमु आहे उहो छा आहे, उहो आहे उन रोशनीअ खे रेटिना ते फोकस करणु। जॾहिं रेटिना ते फोकस थींदो आहे तॾहिं असां कंहिं बि शइ खे ॾिसी सघंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां बाद में ही जेको लेंस आहे, इन लेंस खां हिन कॉर्निया ताईं ही जेको स्पेस आहे इन जे अंदरि हिकिड़ो नेचुरल लिक्विड नेचुरल हिकिड़ो पाणी भरियल हूंदो आहे। हाणे उन पाणीअ खे जेको आहे चइबो आहे aqueous humor। ठीकु आहे, aqueous humor is a clear watery fluid located in the front parts of the eye cornea to lens। यानी कॉर्निया खां लेंस ताईं ही जेको स्पेस आहे इन जे विच में हिकिड़ो पाणी भरियल हूंदो आहे जंहिंखे असां aqueous humor चऊं था। ही हिकु शिफ़ाफ़ पाणी आहे जेको अखि जे अॻे हिसे में मौजूदु हूंदो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो ॿियो जेको असांजो वरी पार्ट आहे उन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त ही जेका रेटिना आहे, रेटिना वारो ही जेको स्पेस आहे प्यारा ॿारो, ठीकु आहे, माने रेटिना खां वठी पोइ हिन लेंस ताईं ही जेको पार्ट आहे इन पार्ट जे अंदरि बि जेको आहे पाणी भरियल हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे इन पाणीअ खे चइबो आहे विट्रियस ह्यूमर। हाणे इहो छा हूंदो आहे? विट्रियस ह्यूमर इज अ क्लियर जेल लाइक सब्सटेंस दैट फिल्स द स्पेस बिटवीन द लेंस एंड द रेटिना इन द बैक पार्ट ऑफ द आई। यानी विट्रियस ह्यूमर हिकु शफ़ाफ़ जेली जहिड़ो मादो आहे जेको अखि जे पोएं हिसे में लेंस ऐं रेटिना जे विच वारी जाइ में भरियल हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे पहिरियों जेको पाणी आहे यानी कॉर्निया खां लेंस ताईं हिन स्पेस में जेको पाणी आहे प्यारा ॿारो, उनखे असां चऊं था aqueous humor। ऐं उन खां बाद में हिन लेंस खां वठी हिन रेटिना ताईं हिन हिसे में जेको पाणी मौजूदु आहे अखि जो, उनखे असां चऊं था वरी विट्रियस ह्यूमर। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो असां वटि जेको आख़िरी हिसो आहे हिन अखि जो उहो आहे वरी ऑप्टिक नर्व। हाणे ऑप्टिक नर्व जो कमु छा हूंदो आहे? द नर्व दैट ब्रिंग्स इम्पल्सिस फ्रॉम द आई टू द ब्रेन। यानी उहा रग जेका अखि खां दिमाग़ ताईं मालूमात यानी सिग्नल्स पहुचाईंदी आहे। हाणे हिन रग जे थ्रू जेको आहे जेका बि असांजी लाइट आई, जेका बि हुन में इंफॉर्मेशन आई उन लाइट जे थ्रू उहा हिन नर्व हिन रग जे ज़रिए जेको आहे त दिमाग़ ताईं पहुचंदी आहे। ठीकु आहे, हाणे वरी असां हलूं था त असांजी जेका अखि आहे उहा कीअं कमु करे थी या असां कंहिं बि शइ खे कीअं ॾिसी सघंदा आहियूं। तो प्यारा ॿारो हाणे हिन डायग्राम खे तव्हां ॾिसंदव त मिसाल जे तौर ते हीउ असां वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट पियल आहे। ठीकु आहे, हिकिड़ो गुलदस्तो आहे। हाणे इन मां जेको आहे त ॿ लाइट रेज़ निकिता। सभ खां पहिरियां हीउ जेको आहे त इंटर थिया असांजे जेको आहे त प्यूपिल खां वरी दाख़िल थींदा असांजे लेंस में। लेंस छा कंदो? उन रेज़ खे जेको आहे त फोकस कराईंदो। ठीकु आहे, हाणे फोकस कराइण खां बाद में इन जी जेका इमेज आहे उहा असांजी ठहंदी कंहिं ते? रेटिना ते। पर इहा ॻाल्हि थोरी ज़हन में हुजेव त हिन रेटिना ऐं लेंस जे अंदरि विट्रियस ह्यूमर असां वटि मौजूदु आहे, यानी पाणी मौजूदु आहे। हाणे इहो पाणी जेकॾहिं असां वटि ख़राबु थी वञे त असांजी अखि जे ॾिसण जी सलाहियत ख़तमु थी सघे थी ऐं अखि में जेको आहे त बीमारियूं पैदा थी सघनि थियूं, अखि में तकलीफ़ थी सघे थी। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त अखि में हीउ जेको पाणी हूंदो आहे प्यारा ॿारो, इहो ट्रांसपेरेंट हूंदो आहे। अगरि ट्रांसपेरेंट पाणी न हुजे, जेकॾहिं असां वटि ही शफ़ाफ़ पाणी न हुजे त इन पाणीअ मां आर पार असांजी इमेज हिन रेटिना ते न ठही सघे। जॾहिं त पाणी असांजो शफ़ाफ़ आहे तॾहिं जेको आहे इमेज यानी उहा लाइट जेका आहे त उहा असांजी उन रेटिना ताईं पहुचे थी। ठीकु आहे, हीअ लाइट जेका आहे जॾहिं लेंस मां गुज़री करे असांजी रेटिना ते पहुती त हिन रेटिना ते जेका असांजी इमेज ठहंदी प्यारा ॿारो, उहा असांजी इन्वर्टेड ठहंदी। ठीकु आहे, यानी उबती ठहंदी। पोइ उन खां बाद में जॾहिं रेटिना ते इमेज ठही त इमेज खां पोइ वरी जेको आहे त हिते असां वटि जेको आहे त रॉड्स ऐं कॉन्स हूंदा आहिनि। उहे छा कंदा? उन इमेज में जेके सिग्नल्स हूंदा लाइट जा उन्हनि खे कन्वर्ट कंदा कंहिंमें? जेको आहे त इम्पल्स में। ठीकु आहे, ऐं उहा जेका इंफॉर्मेशन आहे
उहा काॾे वेंदी, हिन ऑप्टिकल नर्व जे थ्रू जेको आहे दिमाग़ ताईं वेंदी। पोइ दिमाग़ उन्हनि सिग्नल्स खे जेको आहे त डिटेक्ट करे पोइ जेको आहे त असांखे महसूसु कराईंदो त जेका शइ तव्हां ॾिसो था उहा छा आहे। उहो गुलदस्तो आहे, को माण्हू आहे, का पेन आहे, को जानवर आहे, को पखी आहे, ठीकु आहे। उन खां बाद में जेको आहे त वरी उनजो जेको रिस्पॉन्स ईंदो, पोइ उन रिस्पॉन्स जे थ्रू जेको आहे त असां पर्सनली जेको आहे त रिस्पॉन्ड कंदा आहियूं त हीअ जेका शइ असां ॾिसूं था उहा कहिड़ी शइ आहे, उनजो कलर कहिड़ो आहे, ठीकु आहे। उहा सॼी इंफॉर्मेशन जेको आहे त वरी असां दिमाग़ जॾहिं असांखे जेको आहे त हुकुम ॾींदो, दिमाग़ जॾहिं असांखे उनजो हिकिड़ो रिस्पॉन्स ॾींदो, तॾहिं वरी असां जेको आहे त उनखे आइडेंटिफाई प्रॉपर नमूने सां करे सघूं था। तो प्यारा ॿारो, तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। तो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।